नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सिंधड़ी तालुके जे ॻोठ बिशाम विरोही में मंशात जो सरेआम विकिरो। ॻोठाणनि पारां मंशात विकिरो कंदड़ ख़िलाफ़ सोशल मीडिया ते पोस्टूं रखियूं वयूं, जंहिं बाद मंशात विकिरो कंदड़ नौजवान खे सिंधड़ी जे मेन चौक ते लठियूं हणी फ़रार थी वियो। ॻोठाणनि पारां थाणे ते एनसी दाख़िल कराई वई, जवाबदार गिरफ़्तार न थी सघियो। ॿी तरफ़ ॻोठ बिशाम विरोही में गादी नशीन फ़कीर उस्मान विरोही, अली रज़ा विरोही, शेर मोहम्मद नोमान विरोही, अली अकबर ऐं SUP जी अॻवान मुस्तफ़ा जमाल शहर, वाहिद बख्श सिंधी जी अॻवानी में समेत ॻोठाणनि अहिड़े अमल ख़िलाफ़ सिंधड़ी जे मेन चौक खां प्रेस क्लब ताईं रैली कढी धरणो हयो पियो। इन मौक़े ते ॻोठाणनि चयो त असांजे ॻोठ में मंशात जो विकिरो सरेआम हली रहियो आहे, नौजवान नसल तबाह थिए पियो। मंशात फरोश बशीर अहमद विरोही ॻोठ में हर हंधि मंशात जा अॾा खोले वेठो आहे। सोशल मीडिया ते मंशात जी विकिरो जूं पोस्टूं रखण बैदि मंशात फ़रोश असां ते हमिलो करे असांजे नौजवान अली रज़ा विरोही खे ज़ख़्मी करे विधो आहे ऐं मौतबार धमकियूं ॾिए पियो। वाक़िए जी NC सिंधड़ी थाणे में दाख़िल कराई आहे, पर अञा ताईं जवाबदार गिरफ़्तार नाहे थी सघियो। असांजी आला अमलदारनि खे अपील आहे त मंशात फ़रोश बशीर अहमद विरोही खे फ़ौरी तौरु गिरफ़्तार करे असांजे ॻोठ खे मंशात खां पाक कयो वञे, जीअं असांजो नौजवान नसल मंशात जहिड़े मौज़ी मर्ज़ खां बची सघे।